दोस्तों तव्हांखे असीं वीडियो में कुछ क्लिप ॾेखारी जेके हिते असीं नंढा हूंदा हुआसीं त असांखे वॾा चवंदा हुआ त हिते मोहम्मद जी माड़ी सां गॾु नवल गोरी बादशाह आहे। पर छो जो असांजे इलाइक़े जा माण्हू सुखा खणी ईंदा हुआ, मंतू खणी ईंदा हुआ त बादशाह को दरगाह आहे का। असांजे मोहम्मद जी माड़ी जो बहितरीनु शहर बीठो आहे। साईं नवल गोरी जी छा हिस्ट्री आहे? नवल गोरी ही साम्हूं ई तव्हां ॾिसी सघो था। असुल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे, डॉक्टर साहिबु नबी बख़्श बलोच बि मुख़्तसिर लिखियो आहे कि हिन जूं मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। हिकिड़ा चवनि था त अॻे जेके निकिरंदा उहे सफ़र माना हिकिड़े तबलीग जे हवाले सां, त पोइ जॾहिं जाथे माना वफ़ात करे वेंदा त उनखे उते ई दफ़न कंदा। ऐं ॿी रवायत इहा आहे त हीअ जंग मां जेको हारायूं हिते अचे पियो त माथल जो कुझु माण्हुनि मेणो ॾिनो जेको आहे गोरियूं खाई करे। पर मां इहो चवंदुसि त जेके जेतिरे हद ताईं मालूम थियो, छो त जेके गोरियूं खाई ख़ुदकशी कंदा नी उन्हनि जे मथां मुक़बरा ऐं मज़ारूं न जुड़दियूं नी। मज़ारियूं उन्हनि जे मथां जुड़दियूं नी जेको पंहिंजे दीन जे लाइ, इंसानियत जी ख़िदमत लाइ, प्यार प्रीत ऐं इताद बदी लाइ कमु कंदो आहे, उन जे मथां ई मदारूं जुड़दियूं नी। पोइ हितां ही डॉक्टर साहिबु बि लिखियो आहे, नबी बख़्श बि। मां त इहो चवंदुसि त हीअ हिकु माना काफ़ी साल पुराणो जेको माना बुज़ुर्ग अॻे जेके तबलीग जे हवाले सां बि निकिरंदा, जंगनि जे हवाले सां बि निकिरंदा। पोइ हीअ हिते हिकिड़ो बल्कि न आहे, काफ़ी उन सां गॾु हुया। ऐं हीअ जेको मुक़बरो ठहियलु आहे उहो मालूम थिए थो त कलोड़नि जे दौर जो, छो त जेके कलोड़नि जे दौर जूं फिरानी मुक़बरानी उहे चिटानी। बाक़ी हिते ज़ाहिर आहे त हीअ बुज़ुर्ग आहे जे माण्हू अचनि था, अची करे हिते सुखूं बाथनि था। ऐं मुख़्तलिफ़ सरदार बि ख़ुदि माना इन इलाइक़े जा जेके कुझु मुरीद कुझु किताबनि में असीं पढ़ियो आहे इलाउद्दीन खिलजी न साईं, इलाउद्दीन खिलजी तव्हां त तारीख़ दानो, तव्हां तारीख़ सां रखो, इल्मु अदब वारा माण्हू हो। इलाउद्दीन खिलजी जी इंडिया में मदार आहे, जॾहिं बि वञो उते उहो आहे। छो त जंहिं माण्हू खे थोरी इल्मु ऐं ॼाण न हूंदी आहे, जेको तारीख़ जे वर्करनि खे न हो कंदो आहे, त पोइ उनखे ख़बर, इहो मां वादे कंदो हलां त इलाउद्दीन खिलजी जी इंडिया में मदार आहे, जॾहिं तो वञो। बाक़ी हीअ हिकिड़ी ज़ाहिर आहे को बुज़ुर्ग आहे, उनजो जेको जंहिंजो नवल नालो ऐं गोरी जेकी रात गोरी तो ॿुधो हूंदव, गोरी वॾा बादशाह बि रहिया आहिनि ऐं तारीख़ जे हवाले सां। बाक़ी इन ते तहक़ीक़ जीअं मूमल माड़ी ते थियणु घुरिजे, अञा न थी आहे, ईअं नवल गोरी ते बि थियणु घुरिजे। मां त कोशिशि इहा कयां थो जेको मूमल माड़ी जे हवाले सां किताबु छेड़ां थो, जंहिंमें इल्मी अदबी तुंहिंजे जेके शख़्सियतूं या जेके तारीख़ी मकान क़ब्रिस्तान उन्हनि खे कोशिशि इहो कंदुमि त उन में शामिलु कयां। ऐं नवल गोरी ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, इनशा ताला उहा जल्द असां उन ते तहक़ीक़ कंदासीं। ऐं जेको मवाद आहे बुज़ुर्गनि खां, इन इलाइक़े जे माण्हुनि खां झूननि उन्हनि खां वठी उहो शामिलु। थैंक यू सर। तव्हां नवल गोरी बादशाह जे हिस्ट्री तव्हां असांजे दोस्त शाइर हई बूटे खां ॿुधी त दोस्तनि मालूम थियो हूंदो, छो जो असीं पहिरियों ॿुधंदा हुआसीं नवल गोरी बादशाह को बादशाह हुयो जेको जंग हराए हिते अचे पियो। साईं बि इहा ॻाल्हि कई, पर वधीक साईं तहक़ीक़ करे पियो। इनशा ताला जल्द को किताबु ईंदो, उन में असीं पढ़ंदासीं हक़ीक़त छा आहे। महिरबानी दोस्त।